Welcome to Time News Studios. 4 PM Bulletin. पंजाब सरकार तरफां PDM के 13 डिसेंबर ते लाहौर में जलसे जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो। सूबाई इंटेलिजेंस कमेटी जे इजलास दौरान कोरोना जा केसिस वधण सबबि जलसे जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में मंज़ूरी ॾिनी वई आहे त जलसो करण ते PDM जे समूरनि अॻवाननि ख़िलाफ़ केसिस दाख़िल कया वेंदा। इजाज़त न ॾियण बावजूदि 13 डिसेंबर ते मीनार पाकिस्तान वेंदड़ रस्तनि खे बंदि न कयो वेंदो। ज़रूरत पवण ते रुगो 2 रस्ता कंटेनर्स रखी बंदि करण जो फ़ैसिलो। इजलास बाद पंजाब जे कानून वारे वज़ीर राजा बिशारत जो चवणु आहे त जलसे ऐं रैलीज़ लाइ सहूलत मुहैया कंदड़नि ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी। इंतिज़ामिया खे अहिड़ी हिदायत ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना में ओचितो फेरफार। घरू खाते जो कलमदान वफ़ाक़ी वज़ीर एजाज़ शाह खां वठी शेख रशीद हवाले। रेलवे खाते जो कलमदान शेख रशीद खां वापसि वठी वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती खे सौंपियो वियो। वज़ीर आज़म नारकोटिक्स कंट्रोल वारी वज़ारत आज़म सवाती खां वापसि वठी एजाज़ शाह हवाले करे छॾी। अॼु ई वफ़ाक़ी वज़ीर तौरु हलफ़ खणंदड़ हफ़ीज़ शेख वटि नाणे खाते जो कलमदान बरक़रार। वज़ारतुनि में फेरफार बाद वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ऐं एजाज़ शाह जो वज़ीर आज़म सां धार मुलाक़ातूं। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म इमरान ख़ान PDM जे जलसनि ऐं लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण जो टास्क शेख रशीद खे ॾेई छॾियो। मुलाक़ात बाद वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त वज़ीर आज़म जी उमीदुनि ते पूरो लहण जी कोशिश कंदुसि। हुकूमत खे टफ टाइम ॾियण तोड़े इस्तीफ़ाउनि वारे मामले ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में मुशावरत जारी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ सां मुलाक़ात। बिलावल मरियम सां संदसि ॾाॾी बेगम शमीम अख्तर जे लाॾाणे ते ताज़ियत पिणु कई। शहरी रहमान राजा परवेज़ अशरफ ऐं कमर ज़मा कायरा बि बिलावल सां गॾु जाती उमरा पहुता। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात दौरान लाहौर जलसे ऐं PDM जी हिकमत अमली ते बि ॻाल्हियूं। मौलाना फजल रहमान पीपल्स पार्टी के इस्तीफ़ा वारे मामले ते क़ाइल करण में कामयाब। पीपल्स पार्टी सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सूदो समूरनि MPAs खे इस्तीफ़ाउनि बाबति पैगाम उमाणे छॾियो। मौलाना फजल रहमान जे 2 ॾींहनि ताईं राब्तनि बाद PP क़यादत तरफ़ां बि समूरनि MPAs खे इस्तीफ़ाउं बिलावल हाउस में जमा कराइण बाबति पैगाम ॾिनो वियो। ज़रियनि मूजिबि PP क़यादत सिंध काबीना जे मेंबर्स खे बि इस्तीफ़ाउं बिलावल हाउस उमाइण जी हिदायत कई आहे। लाहौर में रैली कढण ऐं अवामी इज्तिमा जो नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ख़िलाफ़ केस दाख़िल। 6 केसिस में नून लीग अॻवान ऐं सवें कारकुन नामज़द। रोड ब्लॉक करण, चिड़ ॾियाराईंदड़ तक़रीर, कोरोना SOPs ऐं साउंड एक्ट जी भञकड़ी जा कलम शामिल। मरियम नवाज़ जंहिं होटल ते मानी खाधी उन होटल मालिक ख़िलाफ़ बि FIR दाख़िल थी वई। मरियम नवाज़ गुज़िरियल ॾींहुं रैली दौरान लाहौर शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कयो। सुप्रीम कोर्ट जी तौहीन जो सोचे भी नथो सघां। तौहीने अदालत जो नोटिस वापसि वरितो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची सर्कुलर रेलवे वारे केस बाबति सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। जवाब में वॾे वज़ीर तौहीने अदालत जो नोटिस वापसि वठण जी इस्तदा कंदे चयो त सुप्रीम कोर्ट सूदो समूरनि आइनी इदारनि जे एहतराम सां ई कानून जी बालादस्ती हूंदी। कराची सर्कुलर रेलवे जो इंतज़ाम पाकिस्तान रेलवेज़ वटि आहे। रेलवे खातो सिंध हुकूमत खे हिकु फाटक बि ठाहे नथो ॾे। अदालत हुकुम ॾे त काबीना जी मंज़ूरी बाद 3 अरब रुपया रेलवे खाते हवाले कया वेंदा। कराची में सरकारी ज़मीन जी गैर कानूनी मुंतकली वारे केस में 2 जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत रद्द। सुप्रीम कोर्ट तरफ़ां जवाबदार जमालुद्दीन ऐं परवेज़ अहमद खे कराची में गिरफ़्तार करण जो हुकुम। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस सजाद अली शाह चयो त पुराणियुनि तारीख़ुनि में नयूं एंट्रीज़ कयूं वयूं। सिंध में चक्कर ईअं ई थींदा आहिनि। 1993 खां 1996 ताईं जेका ज़मीन हिकु माण्हू जे नाले ते हुई उहा तोहफ़ो कीअं थी बणिजी वञे? छा रेवेन्यू ऑफिसर्स खे ख़बर न हुई त इहो सभु कुझु थी रहियो आहे?
सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में आबादगार बसर टमाटा मिर्च ऐं ॿियूं भाॼियूं परदेह मां घुराइण वारे वफ़ाक़ी सरकार के फ़ैसिले ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। उमरकोट, कुंदरी, सोभोदेरो, मीरपुर साकरो, टंडो बागो, नवकोट, पिंगरियो ऐं ॿियनि शहरनि में आबादगारनि जा मुज़ाहिरा, भाॼियूं परदेह मां घुराइण वारो फ़ैसिलो आबादगार दुश्मन करार। आबादगारनि जो चवणु आहे त मक़ामी आबादगार लखें रुपया ख़र्च करे भाॼियुनि जा फसल तैयार कनि था। बरसात, माकड़ ऐं कोरोना सबब अॻुई आबादगारनि खे तमामु घणो नुक़सान बर्दाश्त करणो पियो। हाणे वरी हुकूमत मक़ामी आबादगारनि खे रिलीफ ॾियण बदिरां भाॼियूं ॿाहिरां घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां बसर, टमाटा, मिर्च ऐं ॿियूं भाॼियूं परदेह मां घुराइण वारो फ़ैसिलो वापसि न थियण जी सूरत में एहतिजाजी तहरीक जो चिता। सिंध में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस में मुब्तला अॻूणे DG हेल्थ डॉक्टर सत्तार कोराई समेत 3 डॉक्टर्स फौत थी विया। डॉक्टर वसीमुद्दीन ऐं अमीन चौधरी भी वायरस सां झेड़ींदे दम ॾेई छॾियो। दहरकी में पीरसन शेर मोहम्मद लाड़िक ते कारे मले तज़लील जो निशानो बणाइण वारे केस में 2 जवाबदारनि खे 7 साल कैद जी सज़ा। मॉडल कोर्ट जवाबदार गफ़ूर लाड़िक ऐं गुल लाड़िक खे कैद जी सज़ा ॿुधाई। जवाबदारनि 1.5 साल अॻु संगावती तकरार तां पीरसन शेर मोहम्मद लाड़िक खे तज़लील जो निशानो बणायो। टंडो जान मोहम्मद में महीनो अॻु कुते ॾाढ़ियल नींगर खे वैक्सीन न मिली। 8 सालनि जे उमिरि लगारी तड़पी दम ॾेई छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 5 ॼणा ॾाढ़ जी ज़ख़्मी। भान सईदाबाद में 10 वरनि जे नींगर ज़ुहेब बुघियो खे छितनि कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। इस्पताल मां वैक्सीन न मिलण ते नींगर जे वारसनि जो एहतिजाज। मुबारकपुर में नौजवान खे छिते कुते ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। वैक्सीन न हुअण सबब नौजवान हाशिम जैकबाद रेफर। थरड़ी मोहब्बत में नींगर आकाश खे ॾाढ़े विधो। छितन कुतन शहरनि पारां कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो। खैरपुर भरसां सनड़ो वाहमा औरत ऐं ॿारड़े जो लाश हथ। औरत शाज़िया राजपूत ऐं संदसि पुट अदनान जो लाश इस्पताल मुंतकिल। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। हैदराबाद जी फुलेली वाहमा नौजवान जो लाश हथ। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतकिल करे छॾी। शिकारपुर भरसां संगावती तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे पुलिस जे स्पेशल ब्रांच जे मुलाज़िम खे क़त्ल करे छॾियो। टंडो अलाहियार वेझो नौजवान जो केले जे फसल मां गोलियूं लॻल लाश हथ। पुलिस 22 सालनि जे नियाज़ नाहियूं जो लाश इस्पताल मुंतकिल करे छॾियो। शक जी बुनियाद ते 2 ॼणा गिरफ़्तार। लाड़काने जे इलाइक़े कासमिया ईदगाह वारे इलाइक़े मां अणियातल शख़्स जो लाश हथ। पुलिस लाश तहवील में वठी इस्पताल मुंतकिल करे छॾियो। वाक़े जी जांच शुरू। पिशावर में 6 सालनि जी मासूम सोट खे क़त्ल करण बाद लाश साड़ींदड़ वहशी जवाबदार खैबर मां गिरफ़्तार। मासूम न्याणी आलिया घर मां शइ वठण लाइ निकिती हुई। ॿिए ॾींहुं कब्रिस्तान मां संदसि लाश मिलियो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे चयो त आलिया खे ख़ानदानी दुश्मनी तां क़त्ल कयो। दादू जी अदालत झेड़े जे केस में 2 सालनि खां क़ैद काटींदड़ उस्ताद बुखारी जे ॾोहिटे अमीर शाह बुखारी खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान झेड़े जे ज़ख़्मी अनवर सोलंगी जी अमड़ अदालत में राज़ीनामो पेश कयो। 2 साल अॻु दादू जी अदालत अमीर बुखारी खे 7 साल कैद जी सज़ा ॿुधाई। हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी के अगवान अल्ताफ़ जसकानी के कातलन की गिरफ्तारी लाइ एहतजाज। मुज़ाहिरे में SDP अगवान और कारकुनन जो वॾो अंग शरीक। SDP अगवानन जो चवणु आहे त 24 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य जवाबदार गिरफ्तार नाहे करे सघी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास कफ़ालत सेंटर्स ते औरतुनि जी रश। नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि शहरनि में सेंटर्स ते SOPs मुकम्मल तौर नज़रअंदाज। टंडो ग़ुलाम हैदर में सेंटर ते अमलो न पहुतो। सभई मुस्तहिक औरतूं इंतज़ार करण बाद ख़ाली हथ वापसि मोटण ते मजबूर।
लकी गुलाम शाह भरसा पुरस्कार नमूने गुम थी वियल शिकारपुर वासी नींगर जे अगवा जी तस्दीक 13 वरनि जे अब्दुल कदीर मरी जे वारसन खां भुंग तलब वारसन अगवा जो केस दाख़िल कराए छॾियो। मीरपुर ख़ास पुलिस 5 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल नारी सिद्रा खे बाज़ियाब कराए अदालत में पेश करे छॾियो। अगवा जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार शहज़ाद बि अदालत में पेश। अदालत नारी जे बयान बाद खेसि भेणी में हवाले करे छॾियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति थधि वधी वई। शिकारपुर दादू लाड़काणो कंबरशदात कोट ऐं घोटकी ज़िलनि में वसकारे खां पोइ सी में वाद सगियूं उबावड़ो हमायूं शरीफ़ सुल्तान कोट जागड़ लोडरा ऐं प्यारो स्टेशन में बि बरसाति। थधि वधी वञण खां पोइ शहरनि गरम कपिड़नि जे दुकाननि ॾांहुं रुख़ करे वरितो। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत माया हमीर शेख हेडलाइन सवाल थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।